हैदराबाद के बेहराड़ी आलमाणी यूसी के बुनियादी मसलन के हल लाइ क़ाइम कियल नौजवान इतिहाद जो 5 इजलास यूसी आलमाणी के ॻोठ मोहम्मद उर्स सठियो में अब्दुल मजीद सठियो की मेज़बानी हेठि थियो, जंहिंजी सदारत नौजवान इतिहाद के सदर जमाल खान आलमाणी कई। इजलास में अब्दुल मजीद सठियो, कामरेड नज़ीर अहमद लाशारी, साईं बख्श सठियो, मकसूद बिरोही, इम्तियाज़ अली सठियो, रिजवान अली खास कली, ज़हीर अहमद आलमाणी, हाफिज़ अली खान आलमाणी, अब्दुल मालिक समो, मोहरम सोलंगी, मौलवी हक नवाज़ आलमाणी, कुर्बान अली सठियो, अताउल्ला आलमाणी समेत उहदेदारनि मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। नौजवान इतिहाद पारां तक जे चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतज़ामिया पारां यूसी आलमाणी के तरक्याती कमनि में मुसलसल नज़रअंदाज करण, यूसी जे अवाम जे बुनियादी मसइलनि खां कंटाड़ करण ते सख़्त अफ़सोस जो इज़हार कयो वियो। इजलास में ॼाणायो वियो त यूसी जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जा रोड रस्ता खंड बणियल आहिनि, इस्पताल में अमलो ऐं दवाऊं नाहिनि, 50 खां मथे ॻोठनि जा ॻोठाणा पीअण जे साफ़ पाणी खां महरूम आहिनि, पर चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरे। हल्कनि बरसातुनि में अक्सर ॻोठ मंछर ऐं कींझर जो ॾेख कनि था। हुननि चयो त चूंडियल नुमाइंदा सिर्फ़ सोशल मीडिया फोटो सेक्शन कराइण में रुधल आहिनि। हुननि चयो त नौजवान इतिहाद पारां जल्द यूसी आलमाणी बुनियादी मसइला हल न थियण करे सख़्त एहतजाज कयो वेंदो।